ॿोॾ जेका हींअर जंहिं बेडली अफेक्ट कयो आहे न पंहिंजे सिंध खे स्पेशली, उन बेडली इफेक्टेड एरियाज़ में तव्हां खे असां ॿुधाईंदा हलूं त असां बज़ाते ख़ुदि मूंसां गॾु एडवोकेट आसिफ़ अली बुरड़ो साहब, महबूब अज़ीज़ बुरड़ो, जिन असां हिते कैंप जो इनकाद कयो। असां लायर फोरम जे तरफ़ां वकील सोसाइटी जे साम्हूं तमामु अलहमदिल्ला सुठो वर्क कयोसीं। हर इलाइक़े में घुमी करे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमी करे उन्हनि जी सपोर्ट कईसीं ऐं उन्हनि खां असां हर शइ जी जांच पड़ताल करे ऐं जंहिं जेको बि बग़ैर नसुल नाम जे असां उन जी सपोर्ट कईसीं। असां ज़ात पात खे, नसुल खे, रंग खे कंहिं जो बि न सपोर्ट कईसीं त हे फ़लाणी ज़ात आहे, फ़लाणो रंग आहे, फ़लाणो नसुल आहे। असां उन तमामु घणी सपोर्ट कईसीं। जेतिरा बि असांखां ख़िदमत थी सघी असां अलहमदिल्ला शरगोठारी में वियासीं, कॉलेज में गर्ल्स कॉलेज में वियासीं, उते मां विज़िटिंग कई ऐं डॉक्टरनि सां मां मुशावरत कई। उन्हनि खां मां सलाह मशवरो पुछो त कंहिं अगरि मेडिसन वग़ैरह जी ज़रूरत आहे, कंहिं शइ जी ज़रूरत आहे त असांखे तव्हां हुकुम कयो त असां उन जी तव्हांखे जेका बि मेडिसिन आहे उहा प्रेज़ेंट करे ॾियूं। दोस्तो, असां कराची जा वकील इहा ॻाल्हि कंदे फ़ख़ुरु महसूसु कयूं था त जॾहिं सिंध खे ॿोड़ियो वियो, सिंध ॿुॾी न आहे पर सिंध खे ॿोड़ियो वियो, उन वक़्तु कराची जा बाशऊर, बाज़मीर, गैरतमंद वकील, ख़ासि करे सिंधी वकील अॻिते आया ऐं कराची जे माण्हुनि दिलि खोले चंदो ॾिनो ऐं सिंध जे उन्हनि माण्हुनि जेके लावारिस हुया उन्हनि जी वहार कई। असांजे वकीलनि सिंधी सियासी जमायतुनि खां बि वधीक कमु कयो आहे ऐं उन्हनि में जेको क़ौमी जागरत आहे, क़ौमी गैरत जेकी आहे उहा तमामु घणी आहे ऐं असां सिंध जे सियासतदाननि खे बि इहा अपील कंदासीं त हू बि अॻिते वधनि ऐं ॿोड़ियल सिंध जे बचाइण जे लाइ पंहिंजो क़दम खणनि। कंहिं औरत खे डिलीवरी जो मसइलो हुयो त असां उन जे करे बि उते वियासीं, पंहिंजूं गाॾियूं खणियूं। का बीमारी पड़ी या का बि इमरजेंसी में असां फुल तौर पुॼंदा आहियूं, छो त उते असांजो दोस्त नूरदीन जमाली 24 कलाक उते हूंदो आहे। पर कॾहिं ज़रूरत पवंदी आहे त असांखे आंधी मांजी कॉल कंदा आहिनि, असां पंहिंजी कैंप ते पहुचंदा आहियूं।